केमिस्ट्री क्लास 10 बाब चौथों सबक ॿियों कार्बोहाइड्रेट्स केमिस्ट्री उस्ताद नज़ीर चन्ना सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे कार्बोहाइड्रेट्स। Carbohydrate, carbo means dealing with carbon and hydrate means it has something to do with water. कार्बोहाइड्रेट लफ़्ज़ खे जेकॾहिं ॾिसूं त हुन में हिकिड़ो लफ़्ज़ आहे कार्बो जो मतिलबु आहे त कार्बन सां तालुक़ु रखंदड़, ऐं हाइड्रेट जो मतिलबु आहे त यानी पाणीअ सां रिलेटेड या पाणीअ सां ॻंढियल। Carbohydrates are naturally occurring organic compounds and are important component of our food. Carbohydrates कुदरती तौर ते पैदा थींदड़ नामियाती मुरकब आहिनि ऐं असांजे खाधे जो अहम जुज़ो पिणु आहिनि। पटाटा तव्हां खाईंदा आहियो, चांवर खाईंदा आहियो, चांवरनि जी मानी खाईंदा आहियो, जेका बि हिकिड़ी मिठी शइ आहे उन में त कार्बोहाइड्रेट आहे ई आहे, पर जीअं अटो आहे, अनाज आहे, हाणे उन में त को मिठो ज़ाइको कोन्हे को, पर उहो पिणु कार्बोहाइड्रेट जो ई ठहियलु आहे। Generally, they contain elements like carbon, hydrogen and oxygen. आमतौर ते कार्बोहाइड्रेट जे अंदरि ऑक्सीजन, हाइड्रोजन ऐं कार्बन जा एटम ई आहिनि जेके पाण में गॾिजी करे कार्बोहाइड्रेट ठाहिनि था। Their general formula is CnH2ON. कार्बोहाइड्रेट्स जो जनरल फार्मूला आहे कार्बन ऐं H2O. Because in these compounds hydrogen and oxygen are in the ratio as in H2O. हाणे असांजो जेको पाणी हिते तव्हांखे नज़र थो अचे कार्बोहाइड्रेट जे जनरल फार्मूला में, इहो पाणी हक़ीक़त में इन्हनि में मौजूदु कोन्हे को, पर इहो सिर्फ़ु इन जे लाइ आहे त छो त हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन जी इन में जेका निस्बत आहे उहा साॻी आहे जेका पाणीअ जे अंदरि हूंदी आहे। कार्बोहाइड्रेट्स में तव्हांखे हाइड्रोजन ऑक्सीजन साॻी निस्बत में मिलंदी जीअं इहा हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन तव्हांखे पाणीअ जे अंदरि मिलंदी आहे H2O वारी रेशो में। Actually, these compounds don't contain water molecules. हक़ीक़त में कार्बोहाइड्रेट्स जे अंदरि पाणी जा मालिक्यूल कोन हूंदा आहिनि। मिसाल जे तौर ते तव्हां ग्लूकोज़ को ॾिसो त ग्लूकोज़ में तव्हांखे हेॾां H12O6 नज़र अचे थो, हिनखे सादो कंदासीं त इहो H2O थी वेंदो। हेॾां H हेॾां OH तव्हांखे नज़र अचे थो, हीअ हाइड्रोजन हिते कार्बन सां बॉन्डेड आहे, ऐं हेॾां हे हाइड्रोक्सिल ग्रुप जेको आहे उहो पिणु हिते तव्हांजे कार्बन सां अटैच्ड आहे, जॾहिं त हीअ ॿई जेके आहिनि सिधा पाण में अटैच कोन्हनि के जो पाणी जो मालिक्यूल ठाहिनि। पर हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन जो तइदाद जेकॾहिं कार्बोहाइड्रेट्स जे अंदरि ॾिसबो त उहो पाणीअ वारी निस्बत में मौजूदु हूंदो आहे। इन जे करे उन्हनि जे जनरल फार्मूला में H2O असां ब्रैकेट में लिखियो आहे। The structural analysis shows that these compounds contain aldehyde group CHO, ketone group C-bond-O, along with alcoholic hydroxy group OH. स्ट्रक्चरल तजो कार्बोहाइड्रेट जो इहो थो ॿुधाए त कार्बोहाइड्रेट्स जे मुरकबनि जे अंदरि अल्डिहाइड ग्रुप पिणु हूंदो आहे, कीटोन ग्रुप C-bond-O पिणु हूंदो आहे, ऐं उन्हनि ॿिन्ही सां गॾोगॾु हूंदो आहे अल्कोहलिक हाइड्रोक्सी ग्रुप OH. Thus, carbohydrates are defined as macromolecules that contain polyhydroxyaldehydes or polyhydroxy ketones. तंहिंजे करे कार्बोहाइड्रेट्स जी वस्फ़ इहा करे सघिजे थी त कार्बोहाइड्रेट्स उहे मैक्रोमॉलिक्यूल आहिनि जिन में पोलीहाइड्रोक्सीअल्डिहाइड्स हूंदा आहिनि या वरी पोलीहाइड्रोक्सी कीटोन्स हूंदा आहिनि। हिकिड़े पासे खां तव्हांखे पोलीहाइड्रोक्सी कीटोन्स नज़र ईंदो, हे पोलीहाइड्रोक्सी हाइड्रोक्सी जा खोड़ सारा हिननि में तव्हांखे नज़र ईंदा त फंक्शनल ग्रुप मौजूदु आहिनि। तंहिंजे करे असां चऊं था पोलीहाइड्रोक्सी माना हाइड्रोक्सीअ जा खोड़ फंक्शनल ग्रुप हूंदा, ऐं तव्हांखे वरी कीटोन या अल्डिहाइड जो ग्रुप मिलंदो। हाणे हीअ आहे पोलीहाइड्रोक्सी अल्डिहाइड, हेॾां वरी पोलीहाइड्रोक्सी कीटोन, ही पोलीहाइड्रोक्सी ही कीटोन। हिकिड़ो कार्बोहाइड्रेट्स जो ग्रुप ही आहे जंहिंमें कीटोन ग्रुप अची थो वञे, ॿियो कार्बोहाइड्रेट्स जो ग्रुप आहे अल्डिहाइड्स जंहिंमें ही अची वञे थो। The compound containing aldehyde group वारा जेके मुरकब थियनि था आर कॉल्ड एज एल्डोसिस। जेकी बि कार्बोहाइड्रेट्स अल्डिहाइड ग्रुप ते मुश्तमिल हुजनि उन्हनि खे एल्डोसिस सॾिबो, ऐं वरी जेकी असांजा नामियाती मुरकब कार्बोहाइड्रेट्स वारा कीटोन ग्रुप ते मुश्तमिल हूंदा उन्हनि खे चइबो कीटोसिस। मिसाल जे तौर ते हेॾां ॾिसो त हीअ असांजो कीटोन ग्रुप आहे त हिनखे कीटोसिस जो नालो ॾींदासीं, हेॾां एल्डिहाइड ग्रुप आहे त हिननि खे असां एल्डोसिस जो नालो ॾींदासीं। हेॾां हे कीटोसिस आहे, हेॾां हे एल्डोसिस आहे जेकी मोनोसेकेराइड यूनिट आहिनि। कार्बोहाइड्रेट्स जे अंदरि हिकिड़ी अहम प्रॉपर्टी हूंदी आहे त उहे कार्बोहाइड्रेट्स जेके मुरकब थियनि था उहे प्लेन पोलराइज़ लाइट खे रोशनीअ खे मोड़ींदा आहिनि।
कार्बोहाइड्रेट्स जी हिकिड़ी अहम ख़ासियत इहा आहे त पोलराइज़ लाइट खे उहे मोड़े छॾींदा आहिनि। मिसाल जे तौर ते असां वटि हिकिड़ो ग्लूकोज़ आहे जंहिंखे डी ग्लूकोज़ चऊं था, ॿियो ग्लूकोज़ आहे जंहिंखे असां एल ग्लूकोज़ चऊं था। इहो डेक्स्ट्रो रोटेटरी ग्लूकोज़ या लिवो रोटेटरी ग्लूकोज़ जेके इन्हनि जे मथां नाला पिया आहिनि, उहे इन जे करे ई पिया आहिनि त इहे लाइट खे मोड़ण जो जेको रुख आहे उहो इन्हनि जो अलॻि अलॻि आहे। डी ग्लूकोज़ रोशनीअ खे सॼे पासे ॾे मोड़ींदो क्लॉकवाइज़, ऐं लिवो रोटेटरी ग्लूकोज़ जेको आहे उहो रोशनी जे करे हिन मां पास कराइबी त उहो हुनखे खॿे पासे एंटी क्लॉकवाइज़ रोटेट कराईंदो आहे। ही ॿई आइसोमर्स आहिनि हिक ॿिए जा। ॾिसो त हिननि जो मालिक्यूलर फार्मूला साॻियो ई आहे, पर हिननि जो स्ट्रक्चरल फार्मूला चेंज आहे। ऐं स्ट्रक्चरल फार्मूला अहिड़ो चेंज आहे जो जेकॾहिं तव्हां हिन मुरकब जे अॻियां तव्हां विच में आईनो रखो त हेॾा वारो ठही पवंदो। जीअं असां पंहिंजो पाण खे आईने में ॾिसंदा आहियूं, ईअं ई ही जेके आइसोमर्स आहिनि उहे अहिड़ा आहिनि जेकॾहिं उन्हनि खे तव्हां आईने में ॾिसो त उहा जेका आईने में स्ट्रक्चर नज़र ईंदी, इन्हनि ॿिन्ही आइसोमर्स जी जेका स्ट्रक्चर आहे उहा तव्हांखे ईअं डिफरेंट नज़र ईंदी आहे। ऐं असां आइसोमर बि उनखे ई चवंदा आहियूं जंहिंजो मालिक्यूलर फार्मूला सेम हुजे पर स्ट्रक्चरल फार्मूला चेंज हुजे। सो अहिड़ा मुरकब जेकी हिक ॿिए जा मिरर इमेज हुजनि उन्हनि खे इननशियोमर्स चइबो आहे। हाणे ॾिसो असांजो डी ग्लूकोज़ आहे, जेकॾहिं इहो असां कंहिं थांव में रखूं ऐं हितां असां हुनखे रोशनी पास करायूं त इहो रोशनी खे ॾे क्लॉकवाइज़ मोड़ींदो, सॼे पासे ॾे मोड़ींदो आहे। डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाउंड्स चऊं असां, हिते ग्लूकोज़ जो मिसाल ॾिनल आहे। जेकी बि डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाउंड्स आहिनि उहे प्लेन पोलराइज़ लाइट खे सॼे पासे मोड़ींदा आहिनि। ऐं जेकॾहिं वरी असां लेबोरेटरी जेके असांजा मुरकब आहिनि कार्बोहाइड्रेट्स आहिनि उन्हनि मां हितां रोशनी पास करायूं त उहे रोशनी खे वरी ॿिए पासे ॾे मोड़ींदा आहिनि। हाँ, अव्हांखे मालूम आहे those carbohydrates which rotate plane polarized light to clockwise are known as dextrorotatory indicated by DR plus। छा इहा ॻाल्हि तव्हांखे मालूम आहे त उहे कार्बोहाइड्रेट जेकी पोलराइज़्ड लाइट खे क्लॉकवाइज़ घड़ियाल वारे नमूने सां फेराइनि था त उन्हनि खे असां डेक्स्ट्रो रोटेटरी चवंदा आहियूं, ऐं उन्हनि खे डी सां ज़ाहिर कबो आहे, जीअं डी ग्लूकोज़ था चऊं, या उन्हनि खे प्लस सां ज़ाहिर कबो आहे। पर वरी उहे कार्बोहाइड्रेट्स विच रोटेट एंटी क्लॉकवाइज़ जेकी इन तव्हांजे पोलराइज़ लाइट खे खॿे पासे घुमाइनि, यानी कलाक जे उबतड़ घुमाइनि, त उन्हनि खे वरी लीवो रोटेटरी चइबो आहे, जिन खे एल सां ज़ाहिर कबो आहे, जीअं असां चऊं था एल ग्लूकोज़। असांजो जेको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।